हिकिड़ी इज़त जे बलबूते ते औरत जीअंदी आहे, उहा इज़त बि असां हिननि खे ॾियूं त कनेक्टरी छो कयूं, पोइ ड्यूटियूं छो कयूं। पोइ दरपदरी छो ॾिसूं, पोइ माण्हू ग़लति कम ते हले न। अधी मां इज़तदार आहियां, मां हेॾी बेग़रत न आहियां। मना यार ॾिसो, हिकु त असांजो ग़रीब मुल्क आहे, ऐं काफ़ी ख़ानदान अहिड़ा आहिनि जिन जो वारिस या कमाईंदड़ मर्द न आहे, औरतूं आहिनि। औरतुनि खे सनफ़े नाज़ुक चवंदा आहिनि, ऐं कुझु वैशीनुमा बगड़, वैशीनुमा इंसान बगड़ जो रूप धारे उन न्याणियुनि खे तंग कंदा आहिनि। यार असांजो मुल्क मुस्लमाननि जो मुल्क आहे। इन मुस्लमाननि जे मुल्क में बिकौल बिकौल मज़हबी माण्हुनि जो त बाबुल इस्लाम आहे। छा इन ते ॻाल्हाइण न ठहे तो उन्हनि माण्हुनि जो जेको ॿिए क़िस्म जा वीडियो ॾिसी रिएक्शन ॾियनि था, रिएक्ट कनि था, इन वीडियो ते रिएक्ट नथा करे सघनि। असां पंहिंजो तवानाई माना ॿिए हंधि सर्फ कयूं था। अफ़सोस अॼु जो इंसान, अफ़सोस अॼु जो मुस्लमान, अफ़सोस